थकल थकल दुरूद न पढ़ो, मोहब्बत और अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अरअयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिकल्लज़ी यदु'उल यतीम वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह करीम का दुआ है त रब शाल असां सभिनी के हिदायत नसीब फरमाए। अल्लाह का दुआ है रब शाल असांजो हिते अचण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जा ॻाल्हि ॿुधूं अल्लाह ताला तंहिंजे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांजे मुर्शिदन करीमन के सेहत कामिला आजिला अता फरमाए। उन्हनि जो सायो असांजे मथां तादेर कायम ऐं दाइम फरमाए। अल्लाह सनन जा आस्ताना क़यामत ताईं वसंदा ऐं आबाद फरमाए। दुआ घुरो अल्लाह ताला मुर्शिदन करीमन के सेहत कामिला आजिला अता फरमाए। साईं जन अज तशरीफ़ फरमा थियणा हुया ऐं ख़ासि बियो आचर कंदा आहियूं दरबार दिलबराबाद शरीफ में। साईं जन फरमायो तो घणा ॾींहं थी विया आहिनि, मातली जो पहिरियों आचर रमज़ान में गुज़री वियो, जमात सां मुलाक़ात कोन थी आहे। सो ख़ासि अॼु साईं जन हे प्रोग्राम रखायो हुयो त जीअं जमात अचे त उन्हनि सां ईद मिलूं। हे माना सम्झो मुर्शिदनि जे तरफ़ां तव्हां सभिनी खे ईद उल फितर जी मुबारक हुजे। सो दुआ घुरो अल्लाह ताला साईं जन के सेहत अता फरमाए, सनन जी उम्र में अल्लाह ताला इजाफ़ो फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जो सायो असांजे सिरनि ते हमेशह कायम ऐं दाइम फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह वारनि जे आस्थाने ते माण्हू जा उम्मीद खणी ईंदो आहे, वो ना उम्मीद थी न मोटंदो आहे, बल्कि अल्लाह उन जो उम्मीदूं पूरियूं फरमाईंदो आहे। वलियन जे आस्थानन ते अचण हज़रत सैयदना ज़करिया अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॿ टे दफ़ा अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो आहे त सैयदा मरियम साइण जे हुजरे में आयो, अणमुदायता मेवा ॾिसी दुआ घुरी मुंहिंजा मौला, जे तूं अणमुदायता मेवा हिन हुजरे में पहुचाए सघीं थो त मूंखे बि पुट ॾेई सघीं थो। ओ आस्ताना सैयदा मरियम ते दुआ घुरियईं, दुआ घुरियईं त क़बूल थी वई। असां बि उम्मीद था रखूं अल्लाह उहो साॻियो रब आहे। जे ज़करिया अलैहिस्सलाम आस्ताना मरियम ते दुआ घुरे त अल्लाह ॿुधे पियो, सो रब अॼु बि आहे। दिलबर साईं जे आस्ताने ते जे अॼु असां दुआ घुरंदासीं त अल्लाह ज़रूर क़बूल फरमाईंदो। यकीन आहे कि न कोन्हे को? तव्हां आया आहियो
इंशाअल्लाह जेके उम्मीदूं खणी आया आयो मालिक रब जी रहमत में उम्मीद आहे मुर्शिदन करीमन जी दुआ शामिल हाल आहे इंशाअल्लाह वापस वरंदासीं त अल्लाह जी रहमतुन सां पंहिंजूं झोलियूं भरे पोइ वापस मोटंदासीं। गरीब दुआ है तमा सभई दुआ करो त अल्लाह मुर्शिदन जे आस्थानन के हमेशा कायम ऐं दायम फरमाए सदाई संदन जा आस्थाना आबाद रहन। अल्लाह ताला मुझे मुर्शिदन करीमन जे समूरी जमात जे मथा पंहिंजूं ख़ासि रहमतूं नाज़िल फरमाए। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा सूरह माऊन जो पहिरियों 3 आयतूं हिन फ़कीर तिलावत कयूं तन में अल्लाह ताला इरशाद फरमायो तवज्जो मुड़िया तवा सभी सुजाग बैठा है सुता पे दो बात में पैदा जन सुजाग दियो तो मैं कुरान पढ़ा। रब तो फरमाए अरअयतल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन ये मुझा महबूब छा तो इन मानू के डिठो जे दीन के कूड़ो चयो आ जे दीन के कूड़ो चयो तुझे मोकलियल तो तुझे बुधायल मुझे मोकलियल दीन के गलत तो चवे वो मानू इयो आ फज़ालिकल्लज़ी यदउल यतीम जेको यतीमन के धिक्का दई पाना परे जो करे यतीमन के धिकारण वारो दीन के बिगाड़न वारो वला यहुद्दु अला तआमिल मिस्कीन ऐ मिस्कीनन के खाधे खारायण जी रगबत न थो दे न पान तो खाराए न कबिन के सहे तो कड़ो यतीमन जी मिस्कीनन जी गरीबन जी पर घोर न थो लहे मिस्कीनन जी मदद न थो करे न को बुखारो दिसे उनके मानी खाराए न को मिस्कीन दिसे उन जी मदद करे न को गरीब दिसे उन जी वनी हली वनी मदद करे। मदीने वाले साईं के अल्लाह ताला फरमाया महबूब यो बेदीना यो दीन का चढ़ेला यो दीन का परे छेला तुझे दीन में दाखिल थियण वारो उहो वा जो को बिन मुसलमानन जो दिलियुन में दर्द रखण वारो आहे। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो तवा मा को भी मानू तेसी मोमिन न तो थी सके जैसी बे मुसलमान जेला उहो पसंद करे जो को पंजे ला पसंद कंदो आ। पाण त चंगो खाए पर बियो मिस्कीन आ को पाड़े वारो बुखारो आ को जान सुञाण वारो उन्यारो आ के ईद गुजरी वई पाण त भला कपड़ा पातई को गरीब मिस्कीन हुयो को यतीम हुयो का बेवा हुई पाड़े में उन जी हली वनी मदद न कई। अल्लाह जो कुरान तो फरमाए ये बेदीन हन ये दीन का परे हन इनन जिला बर्बादी आ अल्लाह वट उहे मकबूल हन जेके पांजी जात ते भी खर्च कंदा हन त मदीने वाले साईं जे उम्मत ते भी खर्च करण वारा हन। जो सुभान अल्लाह। जिनके दिलन में रहम ना है जिनके दिलन में बाझ ना है बिन जेला शफकत ना है सो मोमिन ना है तंजे मथा रहम न कयो विंदो रहम उन्हन ते कयो विंदो जेको मुसलमानन जेला दिलन में रहम दिली पैदा कंदो आ। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो हजरत सैयदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु राविया महबूबन फरमायो इन्न मल्ला यरहमुन नास ला यरहमु जेको मानू मानुन ते रहम न तो करे जे दिलन में रहम ना है मरम ना है बाझ ना है शफकत ना है कन खोले बुधो था सुता पिया जे दिलन में बाझ शफकत ना है अल्लाह जे हबीब फरमाया उन ते को रहम न कयो विंदो क़यामत जे दिहाड़े उन ते का शफकत न कई विंदी न नबी जी शिफात न अल्लाह जी इनायत सबनी का महरूम होंदो रहम उन्हन ते कयो विंदो जेके बेन ते रहम करण वारा हन। वरी जो सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो हजरत अबू मूसा अशअरी तो फरमाए हबीबन फरमायो लन तुमिनु हत्ता तराहमु तवा तेसी मोमिन न था थी सगो जैसी दिलन में रहम पैदा न कयो तवा तेसी मोमिन न था थी सगो लन तुमिनु लाम नून जेको आहे लन
अरबी बोली में फेल जे मथा दाखिल थे तो उन वक्त हिन के कतई माना में वठी इंदो आ। हर गिज़ वो मानू मोमिन न थींदो, हर गिज़ वो मानू मोमिन ना है। केर मोमिन ना है जिनजे दिलन में रहम ना है। अर्ज के या रसूल अल्लाह कुल्लुना रहीमुन, असा मा तो हर को मानू रहम कंदो आ, हर के जे दिल में शफकत है, हर को मानू रहीम आ। साईं करीमन फरमा इन्नहु लैसा बिरहमतिन अहदुकुम साहिबहु वलाकिन्नहा रहमतुन नास रहमतुल आमा। इनमा मुराद या ना है तो रुकी पंजे पुटन ते शफकत करे, पंजी घरवारी ते शफकत करे, पंजे बच्चन ते रहम करे। न मां मोहम्मद करीम तवा के सिखारिया थो जे पंजे बच्चन ते शफकत कंदा आयो, ये पूरी इंसान जात जेला रहीम बणजी वजो। करी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुसलमान जो भाव आ, नबी साईं फरमायो मुसलमान ऐं ॿिया सभई इहे आहिनि जीअं हिकिड़ो जिस्म हूंदो आहे, हिकिड़े जिस्म जा उज़्व आहिनि। ॾिसो न, जे हथ में सूर थी पवे तो सॼो जिस्म बेचैन थी वेंदो आहे। पेट में सूर पवे हथ ईअं न चवंदो त पेट जो कमु आहे हो ॿियो तड़पे, मूंखे का परवाह न आहे। मथे में सूर पवे अखियूं ईअं न चवंदियूं त मथे जो ताल्लुक मूंसां न आहे। तोखे हलण विसरी वेंदो, खाइण विसरी वेंदो, बुखार थी पवे पीअण विसरी वेंदो, कचहरी करण विसरी वेंदो, पूरो जिस्म बेचैन थी वेंदो। नबी सुणे फरमायो जियां जिस्म जे कंहिं उज़्वे में सूर थे पूरो जिस्म बेचैन थी वेंदो आ, तीअं मुसलमान ॿिए मुसलमान जो दर्द ॾिसी सो बि बेचैन थी वेंदो आ। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं महबूबन करीमन फरमायो जेको मानू जमीन में रहम करे इरहम मन फिल अर्द, जेको मानू जमीन वारन ते रहमत करे, जमीन वारन ते बाज करे, यरहमुका मन फिस समाए, उन जे मथा उहो रहम कंदो जेको आसमानन जो रब आहे। जे चाहो था तव्हांजे मथा रहमत वसे, जे चाहो था तव्हांजे मथा बाज वसे, अल्लाह ताला राज़ी थे, अल्लाह जी शफ़क़त तव्हांजे मथा नाज़िल थे। मदीने वारे साईं फरमायो दिलनि में बाज पैदा कयो, दिलनि में शफ़क़त पैदा कयो। माण्हू त माण्हू पर जानवरनि जीत पखी जड़ियुनि ते बि रहमत कयो, अल्लाह तव्हां ते राज़ी थी वेंदो। सुभान अल्लाह। मुझे लजपाल नबी के अल्लाह ताला फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुझा महबूब तोखे मूं समूरन जहानन जे ला रहमत बनायो आहे। सुभान अल्लाह। जंहिंजे दिल में रहम ना है बे मुसलमान जे ला दर्द ना है, वो मुसलमान ही ना है। समझो था असांजे ख़ुसूसन हे जेको हींअर मोरे खां मथे वञो न, मथियनि इलाइक़नि में झेड़ा कबीलाई झगड़ा फसाद, कुछ ॾींहं अॻु में जी ॻाल्हि आहे त 8 9 माण्हू थुॾे ते क़त्ल कया हुया कंदकोट में न। दिल में बाज निकिरी वई, 8 ई लाश अॻियां पिया आहिनि, जा गॾु जनाज़ा पिया पढ़नि। हे असांजे मुआशिरे खे छा थी वियो आहे? दिलनि मां बाज निकिरी वई, दिलनि मां मोहब्बत ऐं मरम निकिरी वियो। असां मुसलमान आहियूं, को यहूदी ईसाई न आहियूं। इहो त यहूदियुनि जो कमु आहे जेके फ़लस्तीन में मुसलमाननि खे क़त्ल कनि पिया, मारनि पिया, शहीद कनि पिया, वरी उन्हनि जे जनाज़नि ते बि खिलनि था, उन्हनि जे लाशनि ते बि टहक था ॾियनि, फोटू था कढराइनि त असां हेॾो वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। ऐं दुनिया जूं हुकूमतूं बेग़ैरत कमीनियूं हुकूमतूं हे अक़वाम मुत्तहिदा में वेठा आहिनि थिया त उहे बिल पास था कराइनि उन्हनि फ़लस्तीनियुनि जे ख़िलाफ़ ऐं उन्हनि ज़ालिमनि गासिबनि ॿारनि जे कातिलनि यहूदियुनि ऐं इसराइलियुनि जे ख़िलाफ़ उन्हनि जी हिमायत में ज़बान था खोलिनि। शर्म न आहे, उन्हनि जे दिलनि में रहम न आहे। इहो त यहूदियुनि ऐं ईसाइनि जो कमु आहे। मुसलमान जो कमु इहो आहे जो उन जे दिल में जॾहिं साम्हूं ॾिसंदो आहे को दर्द में आहे त उन जो दर्द हिन खे पंहिंजे सीने में महसूस थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़े ॾियारे
लजपाल नबी रहमतल लिल आलमीन नबी तुझो मुझो महबूब मुस्तफा करीम असांजा बच्चा बार मुझे नबी जे नाले तो कुर्बान थियन वेठा हुया त हिकड़ो उठ रड़ियूं कंदो आयो उठ जानवर रड़ियूं कंदो आयो जे साईं करीमन जे कदमन ते पियो रड़ियूं पे कई दाहूं पे कई मुझे लजपाल नबी उन जे मथे ते हथ रखियो वरी जो सुभान अल्लाह जिए जो शफकत जो हथ पियो आ तो उन उठ जो रड़ियूं बंद थी वियो दाहूं खत्म थी वियो सुभान अल्लाह थोड़ी देर गुजरी तो जो मालिक अची पहुतो साईं करीमन फरमायुस तो उठ के तू चारो न थो दी इन ते वजन घणो तो खणी हे मुखे दाह जण जे ला आयो आहे अल्लाह अकबर कबीरा मन जानवरन के वो पतो होयो त असा जी दाद रसी करण वारो मोहम्मद मुस्तफा करीम आहे वरी जो सुभान अल्लाह जानवर के भी खबर हुई अज जो मौलवी चवे तो नबी का न घुरो उन जमाने जे जानवरन के खबर हुई त असा जी दाद रसी करण वारो रहमतल लिल आलमीन नबी सुभान अल्लाह मुझे मुर्शिद मातली वाले दिल भर साईं फरमायो जेको सारे जग जो सहारो आओ घोट मदीने वारो यार थकल सुभान अल्लाह जो जेको सारे जग जो सहारो आओ घोट मदीने वारो सो परवर पाक जो प्यारो सो परवर पाक जो प्यारो वो घोट मदीने वारो जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो उम्मतीअ के कंडो पेरन में लगे मुझे साईं के थी खबर पवे सद कर त सजन जीव जीव चवे ओ सद कर त सजन जीव जीव चवे बेचारन जो चारो जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इमाम तबरानी पंजे मजम कबीर में ये रिवायत दिया मुझे लजपाल नबी फरमायो मन मशा इला हाजत अखीहिल मुस्लिमे कतबल्लाहु लहू बिकुल्ल खतवतिन यख्तूहा हसनतन महबूबन फरमायो जेको मानू के मुसलमान जी मदद करण जे ला घरां निकरंदो के जी हाजत रवाई जे ला के जे कम कारक लाहण जे ला के जी मदद करने जे ला घरां निकरे जेतिरियूं विखूं खणंदो हर विख जे बजाए अल्लाह ताला उन जे ला हिकड़ी नेकी लिखंदो आहे हर विख जे ला अल्लाह ताला हिकड़ी नेकी लिखंदो फइज़ा क़ुदियत हाजतहु खरज मिन ज़ुनूबिही कयौमिन वलदतहु उम्मुहु
करी जो सुभान अल्लाह। जेकॾहिं को माण्हू के मुसलमान जी हाजत रवाई जे लाइ निकतो हर विख जे बदले नेकी लिखबी नबी सुणे फरमायो वनी हाजत पूरी कयई वनी उन जी मुराद पूरी कयई उन जो मामलो हल कयई नबी सुणे फरमायो इन जे करे इन जी सिफारिश जे करे इन जे हली वञण जे करे उन मामलो उन जो हल थियो अल्लाह ताला इन जा समूरा गुनाह बख्शे माफ करे छॾींदो करी जो सुभान अल्लाह। ये बख्शींदो खरज मिन ज़ुनूबिही कयौमिन वलदतु उम्मुहु ये गुनाहन मां निकरी वेंदो ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेटां जाओ आहे। मां जी पेटां ॿार ॼमंदो उन जे खाते में हिकिड़ो बि गुनाह न हूंदो हिकिड़ी ख़ता न हूंदी मुंहिंजे नबीअ फरमायो जेको मुसलमाननि जी मदद जे लाइ निकिरे अल्लाह ताला उन जा इहे गुनाह बख्शे माफ़ करे छॾींदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या के पुठियां वेठा आयो से भी दुरूद पढ़ो तव्हां के भी चवां थो सल्लल्लाहु अलैहि या साईं जन फरमायो मन अल्तफ मोमिना जेको के मोमिन बाने ते को एहसान करे या उन जे लाइ का भलाई जो कम करे औ खफ मिन फी शैइन मिन हवाइजिही या उन जी के परेशानी में थोड़ो हिस्सो लाहे उन जी परेशानी में उन जी मदद करे सिगरिन ज़ालिका ओ किब्र वो बड़ी परेशानी लाहे या नंढड़ी का परेशानी लाहे कान हक्कन अलल्लाह अन यखदिमहु मन खदिमल जन्नत। ये मुसलमान जी नंढड़ी परेशानी लाथई अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में हिकिड़ो खादिम पैदा कंदो आहे। जन्नत में जिए जो दाखिल थींदो ओ खादिम हथ बजो बीठो हुंदो चंदो हुकुम कर मुझा आका मुके अल्लाह तुझे ला पैदा कयो तुझी खिदमत जे ला पैदा कयो ये खादिम उन जे ला पैदा थींदा जेके मुसलमानन जो परेशानियों लाहिण वारा आहिनि। असा जो हाल चाहे अपना जुगा वसे कोई रोवे भावे हसे कदे पाड़े वारे जो हाल न पुछो सी तो वो केड़े हाल में कदे के मिट माइट जी परेशानी लाहिण जे ला न वियासी कदे के अजीज जी सार न लधी सी फकीर त सदायूं था दिलबर साईं जो मुरीद भी लिखरायो सी पर इहो हाल न पुगो जो के गरीब जी हली वनी मदद कयूं ओ मिठा जे मोमिन नहीं त तुझे दिल में बेन मुसलमानन जे ला रहमत जो एहसास पैदा थियण घुर्जे। मुझे नबी सुने फरमायो अल खल्क़ु इयालुल्लाह अल्लाह जी मखलूक रब जो अयाल है हे जेका रब जी तखलीक के अल्लाह हे जेका रब जा पैदा कयल इंसान हैं ये अल्लाह जो अयाल हैं फअहब्बहुम इलल्लाह अनफउहुम लियालिही तो अल्लाह ताला उन पाने सा मोहब्बत रखंदो वा जेको अल्लाह जे अयाल के नफो पहुंचाईंदो आहे देखो बेन मुसलमानन के नफो पहुंचाए अल्लाह उन सा मोहब्बत कंदो चातो भाई दे रब मोहब्बत करे अल्लाह मोहब्बत करे पोछा तो भाई सुभान अल्लाह असा तो चाहूं था मुझा मौला पानी मोहब्बत नसीब कर असा तो अल्लाह से मोहब्बत कयूं था दावा कयूं था केडो खुश नसीब वो बानो जैसा अल्लाह मोहब्बत तो फरमाए केडो बख्तवारो वो बानो जैसा रब मोहब्बत तो फरमाए
अल्लाह जे हबीब फरमायो तो वो खुश नसीबा अनफउहुम लिइयालिही जेको अल्लाह जे अयाल के नफो पहुंचाईंदो आहे। हबीबन फरमायो हजरत अबू हारून कुरैशी तो हजरत इब्ने उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए अन्न रजुलन जाइल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ो मानू मुझे लजपाल नबी वठायो बराडियो मानू हुयो साईं करीम जी खिदमत में आया रसूल अल्लाह ओ मुझा महबूब बुधायो अय्युन नास अहब्बु इलल्लाह बराड़ी जो बदू पर सवाल वडो कहीं या रसूल अल्लाह बुधायो अय्युन नास अहब्बु इलल्लाह सुजाग बैठायो जा ओ मुझा महबूब बुधायो वो केड़ो मानू आ जैसा अल्लाह मोहब्बत कंदो आ अल्लाह जो महबूब बानो केरा व अय्युल अमाल अहब्बु इलल्लाह ऐ अल्लाह जा सबका महबूब अमल केड़ा है रब केड़े बानी सा मोहब्बत कंदो आ ऐ अल्लाह जा महबूब अमल केड़ा है फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बुन नास इलल्लाह अज़्ज़ व जल्ल अनफउहुम लिन्नास रब जो महबूब बानो उवा अल्लाह के उहो बानो बनदो आ रब उन बाने सा मोहब्बत रखंदो आ जेको ॿियन माण्हुनि खे नफ़ो पहुचाईंदो आहे ॿियन मुसलमाननि खे फ़ाइदो पहुचाए ॿियन मुसलमाननि खे नफ़ो पहुचाए मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह इन बाने सा मोहब्बत रखंदो आहे नफ़े पहुचाइण में मुराद छा आहे पांजे खीसे जो सभई माल कढी उन गेरी इहो नफ़ो न नफ़े में मुराद इहा आहे तवा दुकान हलायो था तवा कारोबार कयो था तवा दर्जी आयो तवा व्यापारी आयो तवा दुकानदार आयो पांजे दुकान मां पांजे कारोबार मां इए उन कारोबार के हलायो जो उन सा मुसलमानन के फायदो पहुंचे नुकसान न पहुंचे एकड़ी बकरी आ उनमें तवा जो जाती खर्च 9000 रुपया है तवा खपायो था तो उनमें इतरो फायदो रखो जो तवा के भी फायदो थे सामो वठण वारे के भी नुकसान न थे एकड़ी शय आ न हुंदी 10 रुपए जी खपाईंदा तो उनके 100 रुपए जी करे खपाईंदा आओ न तो हमरा हो जे सो गधा पे विकड़े साईं लती वो बुधाईंदा है निकड़ो गधा पे विकड़े इकड़े व्यापारी दी वियो उन्हें चई गदा खपाए चई तू बे गदा तो केड़ो तो खपाए जा टंगू फिटियूं हुजनस न वजन खाण जेड़ो चे बे तो के मां गदे खपाए तो जा पर हेतरा पैसा फायदे जा वठंदो साईं मां ठीक आ खणी आयो उनके धोराए साफ करे अजे पीड़ी में भी अबा है गदा जेको थो न खुरासान जो गदा थो ऐ हे असली जेको नस्ली गदा वा न उन मां छव ये 10 मण वजन खणंदो आ अचे जो तारीफ कई अचे जो गदा जी तारीफ के तो मालिक पे चवे तो बड़ा एडो भलो गदा वा तो मां विकणा जो मां बाण घर करी वना व्यापारियुनि जा कम खपाईंदा न माल खपाईंदा तो कपड़े में वेड़े हेतरा हजार हेतरा लख हेतरा रुपया अरे पन्ने में वेड़े छाड़ा तो बुधाई सौदो करनो तो रूबरू कर न लिकाए छो तो सौदो करी यो लिकाए सौदो करण शरीयत में हराम अथव माना तू उनके नुकसान पहुंचाण चाहींदो तने लिखी दो सौदो करी न समझो ता ॻाल्हि 10 रुपए जी शय आ त पांजो नफो रखे खपा पांजो जेतरो तोखे फायदो थे बचत थे ओतरो नफो रख मुसलमानन के नुकसान न पहुंचा लिकाए रखना वरी खाधे जी शय स्टोर करे रखना जे महंगी थे तो पो खपाया कणक लंदी न ओडी मल न खपाईंदा 6 महीना खन लिकाए रखंदा जने सारी जी मौसम में इंदी रेट चढ़े तो पो खपाया
समझो था मोटरसाइकिल है तो वो किस्तुन दे दा खपाई बाबा किस्त दे दी तो भला घणे में दी नहीं तो बाबा 60,000 पे दिया तो उन्हें 30,000 पे फायदो रखा चावा 3 महीने जे उधर जा पैसा तो कटा यो हराम ना है व्याज ना है जो किस्तुन दे कंदा है यो व्याज ना है पर यो एक तरफा गुनाह हुआ जुल्म जो गुनाह ओ जो खपाइण वारो न 30,000 रुपया वधी के वरते यो गुनाह उन जे मथा थींदो उन जे मथा अजाब आ जो मुसलमान के नफो न तो पहुंचाए मगर नुकसान तो पहुंचाए समझो था कि न कोंदा समझो एड़ो कम न कयो जैसा मुसलमानन के नुकसान पहुंचे मदीने वाले साईं फरमायो अल्लाह के वो बानो वणंदो आ जेको मुसलमानन के नफो पहुंचाए और सल्लल्लाहु साईं करीमन फरमायो व अहब्बुल आमाल इल्लल्लाह बुधो उहे कम केड़ा इन जके अल्लाह के वणंदा हिन अल्लाह के पसंदीदा हिन पहिरियों कम यो जो सुरूरुन तदखिलुहु अला मुस्लिमिन के मुसलमान जे दिल में सुरूर दाखिल कयो एड़ो कम कयो जैसा कि मुसलमान जे दिल में सुकून पहुंचे दिल में सुरूर पहुंचे उनके खुशी थे उन जे मुंह ते मुर्क अचे मदीने वाले साईं फरमायो त इहो अमल अल्लाह के वणंदो आहे सुभान अल्लाह ईद जो ॾींहुं हुयो हिकिड़ो दफ़ो तो नंढा नंढा ॿार असांजे मातली जे ॿाराड़ी जा गरीब मिस्कीन हुआ गैर मुस्लिम आया साईं जन 50-50 रुपया कढी उन्हनि खे खैरात में ॾींदा सुभान अल्लाह उहे जो ख़ुशि थिया टिलंदा वञनि 50 रुपयो नोट ॾेखारियूं सभिनी खे असांखे पीर साहब 50 रुपया ॾिना आहिनि ॿुधाइण पिया पीर ॾिना आहिनि दिलबर साईं नालो न सोचे खुश थींदा वञनि इते मूंखे ये हदीस समझ में आई मूं चयो इहो अजर त दिलबर साईं खे मिलंदो जो मदीने वारे साईं फरमायो कंहिंजे मुंह में सुकून दाखिल करे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह को साइल अचे उनखे खाली न मोटा ॾिसी तो को परेशान ना हली वञी उन जी परेशानी ला को कर्ज़ी आ उन जो कर्ज़ ला को दर्दमंद उन जो दर्द ला हबीबन फरमायो ओ हाजतिन अहब्बु इला मन तहा ओ तकशिफ अनहु कुर्बतन के जो दर्द ला परेशानी ला ओ तकदा अनहु दीनन के जो कर्ज ला ओ ततरुद अनहु जुआ के बुखारे जो पेट भर वले अन अमशी मा अखिनली फी हाजतिन मदीने वाले साईं फरमायो के मुसलमान जी हाजत रवाई जिला तू हली वनी उन जी हाजत रवाई करी इहो अमल मुखे एडो वणे तो नबी तो फरमाए ये तो गालियों बुधाई न के जो कर्ज ला के बुखारे के पेट पाल के जी परेशानी ला के जे दिल में सुकून दाखिल करिए अल्लाह के अमल वणन था नबी फरमायो हे अमल वरी मु मोहम्मद करीम के वणे थो या रसूलुल्लाह केड़ो साईं फरमायो को मानू मुझे मस्जिद नबवी में एतकाफ वे पर पूरो महीनो रमजान जो एतकाफ वे हरी जो सुभान अल्लाह हिकड़े ॾींहं जो एतकाफ मानू के 3 खंदकूं जहन्नम जी बाहि का परे करे छॾींदो आहे नबी साईं फरमायो हिकड़ी खंदक ज़मीन ऐं आसमान जे विच जेतिरी परे आहे अल्लाह उनके 3 खंदकूं हिकड़े ॾींहं जे एतकाफ जे बदले बख्श फरमाईंदो ऐं मस्जिद नबवी जो एतकाफ मस्जिद नबवी में एतकाफ है बियन शहरन में दादू मोरे हैदराबाद में जेकरे एतकाफ वे मस्जिद नबवी में हिकड़े ॾींहं जो एतकाफ बियन शहरन में 50,000 ॾींहं जे एतकाफ का वधीक अफसल आहे वरी जो सुभान अल्लाह मस्जिद नबवी जो अमल
मदीना मुनव्वरा जो अमल बियन शहरन जे अमलन का 50,000 गुना वधिक अफजल है। सुभान अल्लाह। अल्लाह कंदो मदीने हलंदासी, रब इन कोरोना वबा मां जान छडाईंदो, जहाज खुलंदा, सभई अली मदीनो ॾिसंदासी। चओ आमीन। मुझे मुर्शिद दिल पर साईं फरमायो, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अखड़ियुन जो ठारो आहे। उते आ रहमत, उते आ बरकत, उते आ रहमत, उते आ बरकत, उते दिलुन जो करार आहे। ओ दुनिया जे शहर में सभिन खां सुहिणो मदीनो मुनवर खुदा थो ॼाणे। खुदा जो कसम आ, दुनिया जे शहर में सभिन खां सुहिणो ओ मदीनो मुनवर खुदा थो ॼाणे। अर्श खां आला उहा जॻह आ, अर्श खां आला उहा जॻह आ, जिते मिठल जी मज़ार आहे। सुभान अल्लाह। चो हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने। ओ मदीनो अखड़ियुन जो ठारो आहे। सुभान अल्लाह। मदीने जो इबादतूं आला, मुझे महबूब जे मदीने शहर जो फिजाऊं आला। मुझे महबूब मदीने जे शहर में, महबूब जे शहर मदीने जी हिकड़ी घड़ी पूरी जिंदगी का वधीक आला है। हिकड़ी घड़ी के जी कदमैन शरीफैन में गुजरे, मुझे लजपाल नबी जे मज़ारे अक़दस जे कदमन में वेही को हिकड़ी घड़ी गुजारे, ओडा पूरी जिंदगी मोरे में वेही इबादतूं करे। या हिकड़ी घड़ी जेका साईं जे कदमन में वेही गुजारी, या हिकड़ी घड़ी 100 सालन जी इबादत का वधीक अफजल आहे। सुभान अल्लाह। ओ मिठा उन्हनि खां पुछा कर त मदीने जो सुकून छा आहे। वरी मुंहिंजो मुर्शिद दिल पर साईं फरमायो, सुभान अल्लाह। ओ ॾाढी राहत आई सीने में, बस जन्नत आए मदीने में। ओ ॾाढी राहत आई सीने में, बस जन्नत आहे मदीने में। ओ दरबार ॾिसी दीदार पसी, पंजे पुनल जो ही प्यार ॾिसी। दरबार ॾिसी दीदार पसी, पंजे पुनल जो ही प्यार ॾिसी। वॾी फरहत आई सीने में, बस जन्नत आहे मदीने में। सुभान अल्लाह। हिकिड़ो दफ़ो गजी चवरायो भला, ॾाढी राहत आई सीने में, बस ओ ॾाढी राहत आई। ओ दरबार ॾिसी दीदार पसी, पंजे पुनल जो ही प्यार ॾिसी। वॾी फरहत आई सीने में, बस जन्नत आहे। ओ मुझो अरबी अमीन करीम आहे, वॾी रहमत वारो रहीम आहे। अल्लाह मुझो अरबी अमीन करीम आहे, वॾी
वडी रहमत वारो रहीम आहे, लजपालो आहे, रखवालो आहे, मुझो साईं नंगी नंग पालो आहे। लजपालो आहे, रखवालो आहे, मुझो साईं नंगी नंग पालो आहे। करे कुर्ब करीब करीने में, बस जन्नत आहे मदीने में। ओ कर दिल पर साईं ते करीम करम, मध्यु मेटे मोजा जोर जुर्म। अल्लाह करे कर मिलते करीम करम, मध्यु मेटे असांजा जोर जुर्म। सरदारो आहीं मुख्तार आहीं, चवण जो मज़ो आहे, पर रोज़े शरीफ जे साम्हूं भी या नात है। सरदार आहीं मुख्तार आहीं, तू पाण पिरी पगदार आहीं। है केड़ी खोट आ तुझे खजीने में, बस जन्नत आहे मदीने में। वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मक्का का बाद में मुझा लजपाल नबी गज़वे हुनैन जिला निकता हुआ। गज़वे हुनैन जने लजपाल नबी गज़वे हुनैन जिला निकता, सहाबी बोया नवा पुराना सहाबी। फतेह मक्का का बाद में घणा माण्हू मुसलमान थिया, घणा माण्हू ईमान में दाखिल थिया। अल्लाह जे कुरान फरमायो, इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। महबूब ॾिठई माण्हुनि खे कि फौजुनि जूं फौजूं इस्लाम में दाखिल थी रहियूं आहिनि। नवा माण्हू घणा मुसलमान थिया। गज़वे हुनैन जे लाइ महबूब ऐलान जो फरमायो त गज़वे हुनैन जे लाइ घणा माण्हू जिहाद जे शौक़ ते निकिता, दुश्मननि सां विढ़ण जे लाइ निकिता। नवा मुसलमान जो हुया, काफ़रनि जो हमलो ॾिसी उन्हनि जा पेर उखड़ी विया, पोइते भॼण लॻा, पोइते हटण लॻा। अल्लाहु अकबर। इन मैदान में लजपाल नबी पंहिंजे खच्चर मुबारक ते सवार हुया। दुश्मननि जो हमलो ॾिसी नवा माण्हू पोइते पिया भॼनि, पर मुंहिंजा लजपाल नबी उन्हनि खे जोश ॾियारण जे लाइ फरमाइनि था, पोइते न हटो। हे काफ़रो ॿुधो, मां मुहम्मद अल्लाह जो रसूल आहियां, इब्ने अब्दुल मुत्तलिब आहियां। ॿुधो, मां मुहम्मद रसूल आहियां। पंहिंजे खच्चर ते सवार थी अॻियां वधण लॻा। हज़रत अबू सुफियान ऐं हज़रत सैयदना अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु महबूबन करीमन जे खच्चर जी लगाम मुहार झले बीठा मता, दुश्मननि में न साईं जन हलिया वञनि, दुश्मन को न महबूबन के नुक़सान न पहुचाइनि। हज़रत सैयदना अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो, ए बैत रिदवान वारो से किथे आयो ओ अंसारी साहबन के। हज़रत अब्बास सॼो आवाज़ वॾो हुयो, हज़रत अब्बास जो आवाज़ बुलंद हुयो। तलवारुनि जे खड़काटनि में बि परे परे ताईं अब्बास जो आवाज़ पहुतो। जॾहिं अंसारनि जे कननि ते आवाज़ आयो, ए बैत रिज़वान वारो केरु जेको मुंहिंजे लजपाल नबीअ जी इमदाद जे लाइ अचे, महबूब जी मदद जे लाइ अचे। अंसारनि चयो, लब्बैक या रसूल अल्लाह। महबूब असांजो सिर हाज़िर आहे, ईअं जो गाए पिया त
जेके बनु हवाज़िन वारा हुया तन के अल्लाह ताला शिकस्त दिनी मुसलमानन के फतह दिनी 6000 हुनैन जे गज़वे में कैदी थी दुश्मन जे महबूबन करीमन वट पिया महबूबन माले गनीमत जमा कयो कैदुन के विहारियो कुछ सहाबी उते विहारे पाण ताइफ जे मैदान में निकरी विया गज़वे जे ला विढ़ण जे ला इन नियत सा त मन ये हुनैन वारा अचन हवाज़िन वारा अचन मुखा माफी वठन तनन के माल ब मोटाए जा इनन के पैसो ब मोटाए जा केदी मोटाए सुभान अल्लाह एहसान किए कबवा मुझो नबी तो सिखारे तवज्जो दिल हाजिरा मोटे ने सुभान अल्लाह महबूब हिकड़े गज़वे ता फारिग थिया फतह याबी थी वापस वरिया तेसी बनु हवाज़िन वारा वापस न आया मदीने वारे साईं तई न पहुता साईं करीमन छा कयो जेको माले गनीमत जमा थियो हुयो सो समूरो अल्लाह ताला जे ओन फौज ओन सिपाही इस्लाम में तक़सीम कयो जेके नवा नवा मुसलमान थिया हुया तन के जो माले गनीमत मिलियो तो उन जे दिल में ईमान अन्या पुख्तो थी वियो नवा काफर मुसलमान थिया हुया साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोहफा दिना तहाइफ दिना माले गनीमत तक़सीम थी चुको हाने कैदी 6000 बचा हुया अन्या उनन जी तक़सीम हली पे तो वे हुनैन में जन काफरन सा जंग पे थी से साईं करीमन वट आया मदीने वारे साईं जी दरबार में पहुंचा लजपाल नबी जे हुजूर में आया अचे सबनी चयो ए मोहम्मद करीम असा तुझा रिश्तेदार आयूं असा माइट आयूं असा जा कैदी तो वटाया हन असा जो माल तो वटायो आ असा तो में रहमत जी उम्मीद था रखूं असा के नुकसान न पहुंचा असा जे मथा असाब नाजिल न कर असा के कत्ल न कर असा तो सा मोहब्बत रखण वारा आयूं असा तो वट इया उम्मीद रखी आया आयूं त असा ते रहमत जी निगाह फरमा बराबर गुनाह थी विया बराबर खताऊं थी वियूं ए मोहम्मद असा तो में रहमत जी उम्मीद रखी आया आयूं अबू सरद नाले तो शायर हुयो खतीब हुयो ते शेर पढ़ियो अमननु अलैना रसूलुल्लाह फी करमी फ इन्नकल मरउ नरजू व नंतज़िरो ए मोहम्मद करीम असा तो में सखावत जी उम्मीद था रखूं तो में एहसान जी उम्मीद था रखो इंतजार था कयो केडी मल तुंजी रहमत जो मींह वसंदो असा दे नजर करम या रसूल अल्लाह असा दे नजर करम कर सुभान अल्लाह उन जेका गाल कई ते के अमीर खुसरो जो शेर आहे फारसी में शेर आहे अमीर खुसरो रहमतुल्लाह अलैह उन शेर चयो सुभान अल्लाह दिलियों हाजिर हुजन तो पढ़ा सुभान अल्लाह जे दो जिहाले मिसकी मकुंत गाफुल दुराए नैना बनाए बत्तियां जिहाले मिसकी मकुंत गाफुल दुराए नैना बनाए बत्तियां किताबे हिजरा नदार में जा नली हो गाहे लगाए छत्तियां नदार किताबे हिजरा नदार में जा नली हो गाहे लगाए छत्तियां मुझे हालता तवा तगाफुल न फरमायो मुता नजरों न फेरियो या रसूल अल्लाह जेड़ो तेड़ो तुंजी निगाहुन जे आसरे ते
सुभान अल्लाह। ज़िहाले मिस्की मिस्कीन जे हाल ते करम कयो। ज़िहाले मिस्की मकुंत गाफिल दुराए नैना बनाए बत्तियां चूशम में सोजा जो जर्रा गिरिया बइश्क आमे न नींद नैना न अंग चैना न आप आवे न भेजे पत्तियां न नींद नैना न अंग चैना न आप आवे न भेजे पत्तियां शबान हिजरा दराज चूजुल मरोजे वसलत चूम्र कोता मरोजे वसलत चूम्र कोता सखी पिया को जो मैं न देखूं तो कैसे काटूं अंधेरी रतियां सखी पिया को जो मैं न देखूं सखी पिया को जो मैं न देखूं तो कैसे काटूं अंधेरी रतियां बदाद मारा फरेब खुसरो बहक आमे के रोज़े महशर बदाद मारा फरेब खुसरो बदाद मारा फरेब खुसरो सपीत मन दोराए राखूं जो जाए पाऊं पिया की खतियां सपीत मन के दोराए राखूं जो जाए पाऊं पिया की खतियां ज़िहाल मिस्की मकुन गाफिल दुराए नैना बनाए बत्तियां किताब हिजरा नदार में जा नली हो गाहे लगाए छतियां सुभान अल्लाह। अबू ज़र जो या रसूल अल्लाह जेड़ा तेड़ा बोला हली आया तो या रसूल अल्लाह उनजा महबूब तो में उम्मीद रखी आया हूं असा यो बुधो सी तो तुझे दरवाजे ते जे कोई दो उनजा महबूब तो वट जे कोई दुआ खाली नवी दुआ असा अरब आयूं असा जो कुरैशन सा रिश्तेदारियों हिन भला तो वटा वींदासीं त ॿियो केर असा जो सहारो थींदो मुंहिंजा महबूब करम फरमायो मुंहिंजा हबीब निगाह करम फरमायो साईं करीमन फरमायो त आया आयो इंशाअल्लाह खाली को न वींदो वरी जो सुभान अल्लाह सहारो बेसहारन जो मुहम्मद मुस्तफा है वसीलों पे वसीलन जो सो अहमद मुजतबा है सब कच्ची चवरायो सहारो जो मुहम्मद मुस्तफा
आहे सहारो खजाना खुद खुदावंद जा वंडे महबूब अरबी थो है खजाना खुद खुदावंद जा वंडे महबूब अरबी थो उहो आकिब उहो कासिम नबी नूरुल हुदा है न को आयो न कोई दो मिसल महबूब अरबी जो उहो बदरुद्दुजा है उहो शम्सु दुहा है सुभान अल्लाह साईं फरमायो हाने ये कर जदी मां नमाज पढ़ा न अरे बख्शो पर नबी के वयो साईं फरमायो त जदी मां नमाज पढ़ा नमाज पढ़ी ओ तू अचे ते असाने सामो बी अबू सरद के साईं फरमायो सामो बी वडे आवाज से तकरीर कजा ए छे जे तम असा अरबायूं तमा मेहरबान आयो मेहरबानी कयो असा जेके कैदी आन वो आजाद कयो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेहरबानी त करनी हुई पर पंजो अमल पान कना त अकेलाई में थे हां बिन जे दिल में कुछ वहम विचार पैदा थे हा जिए जो उन रड़ के नमाज का पो साईं जन फरमायो जे के बनु हाशिम जा कैदी आन से सब असा बनु आवाजन जे हवाले किया बनु आवाजन वालो खाली न विदो जड़े रहमतल लिल आलमीन नबी फरमायो त बनु हाशिम जा कैदी दिनासी त सबनी जो या रसूल अल्लाह तू मेहरबानी दो करी त असा भी तुझे पोया लगला शाहजार कैदी हिकड़े ही लम्हे मुझे नबी आजाद फरमाए छजा दुनिया जी तारीख लिखो कायनात लिखो अज जे यहूद हनूद नसारा के खबर पई जेके हेडे वडे गजा फलस्तीनियन के कैदी बनायो बैठा है पंजो पान के इंसानियत चोलम बरदार ता सदराइन पूरी दुनिया में यूरोप जब ईसाई यहूदी सदराइन ता असा जड़ो को भलो इंसान आही कोन पर हे निहायो रहमतल लिल आलमीन नबी कैद थी आयरन के हिकड़ी घड़ी में फरमायो सब आजाद सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह दुनिया वालन के खबर पवे त जुल्म जी बाह मुसलमान न बारींदा आहिन मुसलमान जुल्म न कंदो आ मुसलमान त जुल्म जी बाड़ पटींदो आहे वरी जो सुभान अल्लाह ए हजारे असा फलस्तीनी शहीद थी व्या वो अक़वाम मुत्तहिदा में वही करारदाद पास पे कराइन त मां वीटो दो के अमेरिका दो चवे कहानी खत्म करा जने भली मुसलमान मरन पिया ए पोया वरी ऐलान तक न वडा इंसानियत जा आलम बरदार आयूं हिते का कुत्ती भी मरे तो उन जेला सजो अमेरिका खड़ो थी दो वने ओरे मुसलमान लखे रोज दा शहीद थियन को गालहाण वारो ना है को जुबान खोलण वारो ना है याद रखो जुल्म जी बाह घणी देर ताई कौन बरंदी आ उनके उझाइण वारा जवान भी बैठा है इंशाअल्लाह असांजे दिलनि में जिहाद जो जज्बो खत्म न थियो जे असांजी जी पाक फौज ऐं असांजा उलमा फतवा दींदा जिहाद जो त इंशाअल्लाह फलस्तीन में जिहाद करण जे लाइ अग में कर्मी निकरंदा इंशाअल्लाह नबी जे दीन जे लाइ असांजे जी जान कुर्बान माल कुर्बान औलाद घर बार कुर्बान है हबीबन फरमायो जे दिल में जिहाद जो जज्बो ना है उन जे ईमान उन जे दिल में सरे जे दाने जतरो भी ईमान ना है मोमिन हुआ जे दिल में जिहाद जो जज्बो हुंदो आ भला बियो न त मुसलमानन जे ला दुआ तो घुरी सघूं था न
असां वटि ॿियो त वाहर वसीलो न आहे उते ओस्तानी पहुचण जो उन्हनि मुसलमाननि जी मदद करण जे लाइ ॿियो को रस्तो न आहे दुआ त घुरी सघूं था न मुसलमाननि जी क़ज़ाए हवाइज जे लाइ रुॻी दुआ घुरो त उन जो अल्लाह तव्हांखे अजुर अता वरी जो सुभान अल्लाह थकिजी पिया आहियो बा सल्लल्लाहु अलैहि या हदीस पे बयान के मुझे लजपाल नबी फरमायो तो जेको मुझी मस्जिद नबवी में महीनो एतकाफ में है याद आ विसरी वई गा तागा मथा विसरी वने वरी यादगिरी हो जा एतकाफ वे मस्जिद नबवी में बुधायो माव केडी शान वारी मस्जिद आ केडो शान वारो मकाम आ पर को मानू महीनो मस्जिद नबवी में एतकाफ वे होडा को मानू मोरे जी बाजार मा निकतो त कराची वञा तो को मुसलमान जी मदद करण जे ला उन जी सिफारिश करण जे ला हिकड़ी विख खणे मदीने वारे साईं फरमायो के मुसलमान जी मदद जेला को निकरे त उहो उन जेला मस्जिद नबवी में महीनो एतकाफ वेहण का अन्या वधीक अफजल आहे वमन कफ गदबहू सतर अल्लाह औरतहू ओ जेको मानू पांजे गुस्से के मजबूती सा झले इजहार न करे गुस्से जो केका गलती थी वही गुस्सो जाहिर न करे केका का गलती थी वही तुझे सामो पुत्रा ज़ाला को भावा को मुसलमान आ गलती करे बैठो आ तो उनते कावड़ न कर मुझे नबी फरमायो कावड़ के रोके वने सतर अल्लाह औरतहू त अल्लाह ताला उन जा ऐब लिकाए छडींदो वमन कज़िम गज़बहू भली पो जेको मानू कावड़ खाई वने भलोशा अयम दी अमदाहु मल अल्लाह कल्बहू रिखा यौमल क़ियामते जेको पंजी कावड़ के खाई तो वने कावड़ जो इजहार न थो करे नुकसान पहुंचाया झेड़ो कया फसाद कया इनके मारिया इन मुझे एक नुकसान कयो आ कावड़ के खाई वने नबी सुने फरमायो क्या मजे दिहाड़े उथंदो त रब उन जे दिल के पजे नूर सा भरे छडींदो जेड़ो तरह दींदो आज जो कावड़ जो इजहार करे ना कावड़ ईंदी त हथ खणंदो त विढ़ण जे ला दिल चवंदी हिकड़ो विढ़ंदो त ॾह ॿिया कतार ईंदो असां जे पासे गुज़रियल साल जी ॻाल्हि आहे तलहार में मातरी आगे तलहार शहर आहे संबोसे में चटणी कोन विझी ॾिनई त 200 माण्हू निकिरी आया झेड़ करण जे अल्लाह घणा इहा इंसानियत आहे इन खैरपुर नाटन शाह में हिकड़ो कबूतर ते विड़िया कबूतर ते हणी हिक बे सिर फाड़े मारे छे कतल करी छे साईं करीमन फरमायो कावड़ के खाओ जड़े कावड़ अचे ना वल कादिमीन अल गईज वल आफीन अनिन नास मोमिन जी निशानी आहे जो कावड़ के खाई वींदो आहे दुश्मनन के माफियूं ॾेई छॾी वरी जो सुभान अल्लाह वमशा माखी फी हाजतिन को मानू के मुसलमान जी हाजत जेला हले के भाव जी हाजत जेला हले इस तणी जो उन जी हाजत रवाई करे उन जो कम पूरो करे उन जी हाजत लाथई हबीबन फरमायो जडे क़यामत जे दिहाड़े पुलिस रात ता गुजरंदो सबत अल्लाह कदमहू यौम तज़ूलुल अक़दाम जडे मानुन जा कदम टकंदड़ हुंदा जहन्नम में पिया किरंदा मुसलमान जी मदद जेला वणण वारे जी अल्लाह ताला कदमन के मजबूत कंदो उन के पुलिस रात का पास सुभान अल्लाह शायरा दो की अमल कबो इन तकरीर ते जो की दे दिल में इरादो कयो करमी खैर ख्वाह मुसलमान जो मददगार
हाजत रवाई करण वारो सही आहे गाल कबूल आहे अमल कबो इंशाअल्लाह अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए इंशाअल्लाह आज रात जो वरी दरबार करमपुर शरीफ दादू में महफिल थींदी इंदो कि नहीं ता ये बाहर बनो उठी भजी विंदो उते करमपुर शरीफ जी दावत हो जे तवा के इंशाअल्लाह वदी कचहरी उते थींदियो अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए हे मुझे हथ में साईंजन जो नौ आयल किताब है रिसाला ख्वाजा अजीजान आए मुख्तसर रिसालो पर जेकरे मानू अहले दिल मानू जे ला है हिकड़ो सरमायो है साईंजन हियर विया हुआ उज़्बेकिस्तान ख्वाजा अजीजान अली रामैतनी रहमतुल्लाह अलैह असा जो मुर्शिदन जो जेको सिलसिलो आ न नक्शबंद हजरात में हजरत ख्वाजा अजीजा अली रामैतनी जो लिखल रिसालो आ साईं जन उनके सिंधी में तर्जुमो करे छपरायो हे किताब तवा सभई वठो ऐं हे शवाल जो महीनो हले पियो उन जे ला नंढड़ो रिसालो आ साईं जन जो शवाल ऐं अमाल शवाल में केड़ा कम कजन ऐं बियो हे साईं जन जो सफरनामो आ इराक ऐं उशाक वरी जो सुभान अल्लाह इराक जो सफरनामो हे अमेरिका जी जंग का अग में साईं जन सफरनामो लिखियो हुयो पर हे हियर वरी नए सिर छपरायो आहे हे तवा सभई वठो पढ़ो पान भी पढ़ो पांजे दोस्तन के तोहफे में जो तवा तकरीर नथा करे सगो न तबलीग जो कम नथा करे सगो ज़बान सा तकरीर कर नथी अचे दिल पर साईं किताब वठी दोस्तन के जो अदा अज हे महीनो तो वांदो ही है नंढड़ो रिसालो दिलबर आबाद शरीफ में वठी आयो है तू पढ़ वनी इंशाअल्लाह जे वो अमल कंदो तो जेतरो अजर उन के मिलंदो ओतरो अजर तोखे भला अता फरमाए अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह सजा गुनाह माफ फरमा खताऊं दरगुजर फरमा मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा तू असा जो थी असा के पंजो बना हे मुझा मौला कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा अता फरमा साइलन जा सवाल पूरा फरमा मुश्किल ज़दन जी मुश्किलातों आसान फरमा हे मुझा मौला जेके बेरोजगार हैं उनन के हलाल रोजी अता फरमा जेके रोजगार वारा हैं उनन जे रिस्क रोजी में बरकत नाजिल फरमा हे मुझा मौला मोहताजन का बचा मानुन जे आडो हथ फैलायन का बचा दुनिया जी मोहताजन का बचा हे मुझा मौला डिघी उम्र ऐं रजील उम्र का बचा डिघी बीमारी का बचा सेहत वाली जिंदगी अता फरमा हे मुझा करीम रब तू असांजो थी असां के पंहिंजो बना असां सबनी जे दिल जो मुरादूं पूरियूं फरमा जेकी बिन दुआ ते आमीन चवन था तन सबनी जे दिल जो मुरादूं पूरियूं फरमा तन सबनी जा जायज मकसद पूरा फरमा मुसलमानन जी मदद फरमा ए मुझा मौला असां जे फलस्तीनी भाइरन जी मदद फरमा यहूद और हनूद के नेस्त ऐं नाबूद फरमा अमेरिका ऐं इसराइल ऐं ईसाइन जे उनन ठाहिल मंसूबन के मुझा मौला मिट्टी में मिला इस्लाम जो बोल बाला फरमा मुझे मुर्शिद हादी रहबर दिलबर साईं के सेहत कामिला आजिला अता फरमा साईं जन जो सायो असां जे मथा कायम ऐं दायम फरमा हे मुझा मौला जेको बुधो सी तेजे मथा अमल जी तौफीक अता फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की हबीबिना मुहम्मद।